जी आयत पढ़िया त इन्न रहमतल्लाहि करीबुम मिनल मोहसिनीन। इन जो लफ्जी तर्जुमा तो बेशक ला रैब, कोई शक ना है। कुरान में तो हो ही कोई शक ना है। कुरान शक खां गालायो, कुरान शक खां पाका। आमिना जो लाल जैते नाजुल थियो आ वो मुस्तफा भी ऐबन खां पाका। चो सुभान अल्लाह। अजीज दोस्तों, प्यारा बुजुर्गों ऐं भाइरो, असां जो अकीदो आ आया खाली आयूं पर मोटंदासीं त खाली न। छो त तव्हां चवंदा हो त अल्लाह जी रहमत वसे पई। सुन्नी चवंदो आ तव्हां ते अल्लाह जी रहमत वसे थी। शियो चवंदो आ पंहिंजे मजलिस वारनि खे तव्हां ते अल्लाह जी रहमत वसे थी। वहाबी चवंदो आ तव्हां ते अल्लाह जी रहमत वसे थी। हर मकातिबे फिक्र जो आलिम वाइज जे दौरान चवंदो आ तव्हां ते रहमत वसे थी। मां पुछंदो आहियां त रहमत जे वसे थी त गप नाहे? वसे थी तो पटका नथा पुसन, वसे थी तो कपड़ा नथा पुसन। बाबा साउंड हला सही नमूने तवज्जो। मां उन्हनि खां पुछंदो आहियां जेके था चवनि अल्लाह जी रहमत वसे पई। वसे पई त नज़र नथी अचे, या रहमत आहे छा? इन रहमत के गोला कयो था। जंहिं जले तव्हां चओ था त रहमत वसे पई, अॼु हिन महफ़िल ते रहमत आ, अॼु हिन मज़ार ते रहमत आ, दरबार ते रहमत आ। इहा रहमत कुरान खां पुछा कई थी त इहा रहमत आहे छा? इहा रहमत आहे कहिड़ी शइ? मींहं तुंहिंजो रहमत आ, बरसात रहमत आ। बरसात रहमत आ न ॻाल्हायो। वसे थी कप थे, वसे थी लटा पुसन, वसे थी पिंडाल पुसे, ईंदड़ वींदड़ माण्हू पुसन, रस्ते ते माण्हुनि खे तकलीफ़ भी अचे, रहमत भी आहे। पर जे पुसी पवे, जमीन पुसी पवे, स्लिप थी पवे, माण्हू किरी पवे त रहमत जंग भॼी पियसि। त हुन जे लाइ रहमत थी या ज़हमत? ॻाल्हायो। इहा रहमत कहिड़ी आहे जेका तव्हां तक पहुचे थी? अल्लाह फरमाए थो ज़िक्र मुंहिंजो कयो, तव्हां ते रहमत तव्हां वटि पहुचे। निमाज़ तव्हां पढ़ो, रहमत तव्हां वटि पहुचे। भलो कम तव्हां कयो, रहमत तव्हां वटि पहुचे। निमाज़ तव्हां पढ़ो, रहमत तव्हां तक पहुचे। खैर जो कम तव्हां कयो, रहमत तव्हां तक पहुचे। या अल्लाह, इहा रहमत आहे छा जेका असां वटि पहुचे थी, वसण खे छॾ पहुचे थी? अल्लाह फरमाए थो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। उहा रहमत त आमिना जो लाल आ, जंहिंखे मां रहमतल लिल आलमीन करे मोकिलियो आ। तव्हां भलो कम कयो त नबी पहुची वञे, तव्हां सुठो कम कयो त नबी पहुची वञे। असांजो अक़ीदो असांजे हिन प्रोग्राम में आमिना जो लाल आहे, तॾहिं त रहमत भी आहे। हाणे ॿुधो, तव्हां चवंदो त इहा रहमत आहे, छो त नबी उहा रहमत आहे जेका कंहिंखे तकलीफ़ न ॾींदी आहे। इहा रहमत कंहिंखे तकलीफ़ ॾाढियां चओ, बुलंद आवाज़ सां चओ ज़रा। तोखे ख़बर आहे त मां ॿी हाज़िरी आहे दरगाह लोढ़े शरीफ़ जी। एक तरफ सगन में, ॿी हाज़िरी ही आ। दिल जो शौक थी पियो, दिल में शौक थी पियो। दरबारें तो मैंने पंजाब में देखी, दरबारें तो सिंध में देखी, दरबारों पे तो बलोचिस्तान में भी गया। ये सिंध के अंदर ये दो सूफियाने किराम की दरबारें हैं जिनके फकीरों के अंदर लिल्लाहियत नजर आती है, अल्लाह के जिक्र का तवार नजर आती है। अब इन दरबारों की भी ज़ियारत करना चाहिए, इनकी हाजिरी भी देना चाहिए। कल जब मर जाऊंगा तो अल्लाह कहेगा मौलाना लाशारी तू तो नया सुन्नी बना था, लेकिन मैंने तुम्हारे गुनाह इसलिए माफ किए थे कि तूने वलियों के दर की हाजिरी भरी थी। मुझे आवाज सुन चो सुभान अल्लाह। हाथ खड़े खड़े करे चो सुभान अल्लाह। अल्लाह फरमाए तो वो रहमत वारो नबी या चो सुभान अल्लाह जेको पहुचे पियो। मां इन जे करे तव्हां खे अर्ज़ पे कयूं, परे परे खां, दूर दराज खां आया खाली आयो, पर मूंखे कसम आहे रब काबा जो जॾहिं मोटंदो त रहमत जूं झोलियूं भरे मोटंदो।
कुरान जी तिलावत कई, कुरान पाक की आयत पढ़ी थम। मेरे तवज्जो, कुरान अल्लाह जो किताब आ, कंहिंजो किताब आ? कुरान अल्लाह जो कलाम आ, अल्लाह जी गुफ्तार आ। अल्लाह जो कुछ ॻाल्हायो, अल्लाह जो कुछ चयो, अल्लाह जो कुछ फरमायो, उनखे चइबो आहे अल्लाह जो कलाम। कलाम घणे क़िस्म जो आहे। मौलाना साजिद पंहिंजो जो कलाम आहे, मौलाना लाशारी जो कलाम आहे, मौला पीर साईं असदुल्ला जो कलाम आहे, हजरत मियां साईं पीर तरीक़े सज्जादा रशीद जो कलाम आहे, सैयद सोने बशीर शबीर अहमद शाह जो कलाम आहे। जुबान हर कंहिंजी आहे, कलाम हर कंहिंजो आहे, गुफ्तगू हर कंहिंजी आहे। अल्लाह भी ॻाल्हायो, अल्लाह भी कलाम कयो। अल्लाह तू जुबान का पाक आ। अल्लाह फरमाए तो जुबान का पाक आया या मुतशबीह। अल्लाह फरमाए तो मुंह ॻाल्हायो आ, जुबान का पाक आया पर ॻाल्हि मुंहिंजी आ। या अल्लाह तू हथन का पाक आ। अल्लाह फरमाए तो मां हथन का पाक आया पर नबीअ जे हथन खे पंहिंजो हथ सॼो अथमि। या अल्लाह तू चेहरे का पाक आ। अल्लाह फरमाए तो नबीअ जे चेहरे खे वजहुल्लाह सॼुमि, नबीअ जे हथन खे यदुल्लाह सॼुमि, आमिना जे लाल जी जुबान के लिसानुल्लाह सॼुमि। अर्ज पे के मेरे तवज्जो, अकीदो असांजो अकीदो असांजो ईमान आ। पहिरीं ॻाल्हि अकीदे जी आ। अकीदो सही आ तो ईमान भी कामिल आ। जे अकीदो सही ना है तो ईमान सही ना है, अकीदो सही ना है तो नमाज सही ना है, अकीदो सही ना है तो खैर जो कम सही ना है। अकीदे जे बुनियाद अकीदो आ। अकीदो सही आ तो अमल अल्लाह जी बारगाह में कबूल आहिन, वरना तो अकीदे गलत वारे जा अमल बेफजूल आहिन, उन्हनि में का शइ ना है। अकीदो पहिरों आ। असांजो अकीदो सिद्दीक जे अकीदे वारो आ। असांजो अकीदो फारूक आज़म जे अकीदे सां मिले थो। असांजो अकीदो सैयदना उस्मान जे अकीदे सां मिले थो। असांजो अकीदो मौला अली जे अकीदे सां मिले थो। असीं चवंदा हूं नबीअ खे ख़बर आ, सोनो अली शेरे जली हक जो बली फातिह खैबर हसनैन जो बाबो सुन्नियन जो काबो। मौला अली फरमाए तो आमिना जे लाल सां गॾु आया, रस्ते जो सफ़र आ, सहाबा जी जमायत साण आ। मुंहिंजो सोनो नबी अॻियों आ, सिद्दीक पोयों आ, उमर पोयों आ, उस्मान पोयों आ, अली पोयों आ, तलहा पोयों आ, जुबैर पोयों आ, अबू ज़र गफ़ारी पोयों आ, अबू अयूब अंसारी पोयों आ, हज़रत ज़ाहिर पोयों आ। अल्लाह कुर्बान वञा, रहमत वारो नबी हली रहियो आ, रस्ते ते अची करे रुकजी विया, साहबन कदम रोकिया, नबी रुकजी वियो, साहबी रुकजी विया। साहबन अर्ज कयो अल्लाह जा रसूल अल अतश वल जूए, भूख भी लगी आ, उन भी लगी आ, सोना भला इते वेठा भी आहियूं, मानी न खम, लंगर न कयूं, ॾाढा त चओ। साईं फरमायो पानी पूरो थो, पानी साईं पानी थोरो आ, पानी थोरो आ। मोहम्मद याकूब जाथो आयो आ, वो शहर मोरो आ। चो सुभान अल्लाह। थोरो देर सां पहुतो आ, खणी अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। चो सुभान अल्लाह। हिनखे भी ख़बर हुई, राहिब खे समझाए त मौलवी जत खे पहिरों टाइम ॾी जाए, लाशारी खे पोइ टाइम ॾी जाए। ख़बर भी अथसि त शुगर जो मरीज़ आ, मानी भी पोइ खाईंदो आ। सॼी अटकल साईं जी हुई। साईं ने त बहानो पिया करनि, छो त अॻ में मां आयो हुउसि, नंबर मुंहिंजो हो। पर ही ठीक अल्हम्दुलिल्लाह, इहा सियासत भी सुठी आ। चो सुभान अल्लाह। हेरे तवज्जो, पानी फरमाई थोरो आ। साईं सहाबा जी जमायत ने निहारे, फरमाए अली जी अल्लाह जा रसूल, लब्बैक या रसूल अल्लाह। फरमाए अली जबल आ, साईं जबल आ। फरमाए जबल जे परियों वञ, हमरा वञे थो मश्क पानी जी साण तस वठी अचेसि। इन जाए ते जेकॾहिं कंडियारे जो मुल्लो हुजे आ, चवे आ साईं तूं त असां सां गॾु आहीं, जबल जे परियों तोखे कीअं ख़बर पई? ॻाल्हाए त सही। ए वञी ॾिसूं साईं चवनि था पिया
दस्तगीर बुढ़न बेड़ो तारो अच्छा जी मुल्ला जी तेरे पास मुरली है, साईं दिल मुराद के पास डंडा है। तेरे पास मुरली बजाओ, हम डंडे को चलाएं तो हमारे पीर मदीने चले जाते हैं। बुलंद आवाज से बोलो। तेरी मुरली में इतना कमाल नहीं जितना मेरे पीर के डंडे में कमाल है। हिरे तवज्जो। अली जी अल्लाह जा रसूल फरमाए वन जबल जे परे पासे खाओ अल्लाह पानी जी मश्क भी साण तस वनी रहो वनी वठी अचेस। सुनो अली इए नथो चवे त या रसूल अल्लाह तवां ॾिठो कीअं, बस अली खे जीअं महबूब ने हुकुम कयो सुनो अली निकिरी थियो। हीअं जबल जे परे जो पासे टपियो तो वाके पानी जी मश्क साण तस, घोड़े ते सवार आ, रस्ते में हलंदो वनी रहियो आ। अल्लाह मुझे सुने हैदर करार फरमायो ओ सवार जरा रुक जी पो। सवारी को रोकियो थई पान फरमाई तो सब पानी साना जी हाओ से पानी साना फरमाई मूसा मिठो मोहम्मद करीम साना मुझे सुने सोने सा साहबा जी जमाए साना ए मश्क पानी जी खणी वजन वारा जल्दी कर मश्क पानी जी दे तमाम महबूबन जे सामो हाजिर कया। फरमाई त ए नौजवान मां गाल ही कया तो मुझो सफर डाडो वडो आ, पानी जी मश्क को न दीदो साईं, साईं ये पानी को न दीदो माए छो त मुके भी सफर में पानी पीणो आ। फरमाई दे खबर है दे निहार थोरो आस्ता थी ही आस्ती थियो आ। मुझे सोने अली वनी घोड़े के लगाम खावर तो चो सुभान अल्लाह। घोड़े जे लगाम खां वठी मौला अली शेरे खुदा फरमाइस त पानी दे तो या जवाब तो दे। सही तू भी एक मां भी एक, मां मोटो तू कद जो छोटो। अली फरमायो कद न कछ जवानन जी कद न कछ भी आ। गाल कर है तवज्जो कर चे तो तू है मां हिक डाढ मुर्शिया सा मुखा मश्क पानी जी तो खसी। अली फरमाइस त हो खसिया पियो हैदर करार वने चिकींदो हेठ घोड़ो वने हेठ लहंदो नचे सुभान अल्लाह। तू तो चवे तो वरी मौलवी भी मौलूद शुरू करे नात शुरू करे मौलूद बुधाए मौलूदी अगे थोड़ा बैठा तो साईं लठ जो उछलाए ना घणो करे के जमायती के न लगदो रुगो मौलूदियन के लगदो ना। तू घणियो बुधू तू हेरे तवज्जो कर का नात बंदे जी थे हला का नात आने जी थे हला का नात गुलाम नबी महेश्वर जी थे हला का नात वलिय जी थे हला कई मौलवी जी थे हला पर कुरान आमिना जे लाल जी नाता जेका रब ठाहे मोकलिया। अच्छा कुरान बुधाइंदो साईं जेका रब जी ठयल नाता अच कुरान का पुछ कुरान चे तो हलिया मां लोहे महफूज का आयो आया तोडे आयो आया। अच्छा अहवाल पुछ रब छा चयो आ वो बुधाया है कहीं जे बारे में चयो आ वो बुधाया है तू जो नबी केरा वो बुधाया है नबी जो मकाम चाहे वो बुधाया है मुस्तफा जो शान चाहे वो बुधाया है। कुरान चे तो हलिया नबी जे वारन की गाल पुछ त मां बुधाया है नबी जे चेहरे जी गाल पुछ त मां बुधाया है नबी जी जुबान जी गाल पुछ त मां बुधाया है मुस्तफा जे कदमन जी गाल पुछ मां बुधाया है नबी जे हथन जी गाल पुछ मां बुधाया है। कुरान चे तो मां मुस्तफा जी वाखान आया नबी जे दंदल जी गाल पुछ मां बुधाया है मुस्तफा जे चप्पल जी गाल पुछ मां बुधाया है। फरमाए तो बुधाया है अच त कुरान खोल त मुस्तफा जी वाखान बुधंदो। या रसूल अल्लाह नचे सुभान अल्लाह। मां हुए भी सैयद पासे दा वेंदा है न खुलण वारो भी खुलंदो आया नचे सुभान अल्लाह। हेरे तवज्जो जी जरूरत था। कुरान अल्लाह जो कलाम आ आमिना जे लाल ते नाज़िल थियो आ अल्लाह का पुछणो आ अज लोढ़े जी दरगाह हे दरगाह लोढ़ा शरीफ अज दरगाह लोढ़ो आ
मुल्ला तोखे विझणो टोड़ो आ। छो तो मुझो पुराणो यार मुल्लो ठोड़ो आ। वली वली है, वली वलिया, हे वलिया जो कमाल आ। हजारे मानू आया, न साईं परेशान आ, न साईं जो बिरादर परेशान आ, न भायर परेशान, न साहबजादा परेशान। साहबजादा मुरकन प्या, भायर मुरकन प्या, रफीक मुरकन प्या, मुरीद मुरकन प्या। मुल्ला 10 आदमी आते हैं, तू कुरकंदो आ, सुन्नी मुरकंदा है। नचो ही सुभान अल्लाह। छो त हिनन के भरवसो आ, हिनन के भरवसो आ जेके मोकलिया त पाण खाराइंदो। नचो ही सुभान अल्लाह। हेरे तवज्जो कर, अर्ज पे कयम हजरत अली शेरे जली हक जो वली फातिह खैबर फैज जे दर। ये रस्सी कमठी जो छिकी तो घोड़ो लथो हेठ, सीधी जे तो अली चईं जमाल नालो छा थई? नथो चवी वाह तू नातन जो शौकीन घणो आ। मौलवी तो तेनु दी दुहाने जो सुभान अल्लाह। हेरे तवज्जो अली हा नालो छा थई? फरमाए नालो आ अली। चईं ओ हैदर करार तू आ? ची हा। टप ॾेई घोड़े को लथो, घोड़ो तो कढी दे। मुल्ला जी मेह पासे त घणा माण्हू गॾु कंदो। ॻाल्हाए ॻाल्हाए, मेह पासे त घणा माण्हू गॾु कंदो। वारो कर मेह कढी ॾियो, खीर इन जो मदरसे में ईंदो आहे। फरमाई त गप न है, जबल जी ज़मीन आ, पहाड़ आ। हैदर करार घोड़ो हेठ किए लथो? फरमाई अली उहो कि जबी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, अगर कहता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। ए हलालियो हलाली आयो, हलाली आयो, जेको हलालिया चे सुभान अल्लाह। सुन्नी हलालिया हैं। आमिना जलाल जी खिदमत में एक शख्स आयो आ, 8 महीनन जो बार, 8 सालन जो बार साल थस, 8 साल उनकी उम्र आ। मुझे पाक पैगंबर जी खिदमत में आयो आ। ओ 15वीं सदी जा मुसलमानो, खुदा जो कसम आ, खबर उन वटा पुछबी आ जेके इल्म वारो समझबो आ, जेके ॼाण वारो समझबो आ। मसलो उन का पुछबो आ जेके मुफ्ती समझबो आ, आलिम समझबो आ। सहाबा के खबर हुई त जंहिंजी खबर असा के ना है, मुस्तफा के जरूर होगी। 8 सालन जो पुत्र वठी आयो आ, दिल पर नबी जी दरबार में आयो आ। अस्सलाम वालेकुम या रसूल अल्लाह, सलाम जो जवाब वठी फरमाए अल्लाह जा रसूल, हे मुझो पुत्र मुझी घरवारी मो आयो आ, पर मुखे शक्का त हलालिया अले हरामिया। हलालिया अले हरामिया। मुझे पाक नबी रहमत वारे नबी ये न चेस, मुखे केड़ी खबर तुझे पुत्र जी हलाली हरामी जी। मुल्ले के तो पांचे जी खबर कोने। हेरे तवज्जो, पांचे जी खबर कोने। रहमत वारे नबी वनी सवाल पाक नबी बैठा है, सहाबा जी जमात बैठी आ, एतरे में मजमो बैठो आ, जमात बैठी आ। सामो हुसैन आयो। केर हुसैन, केर हुसैन, जैन जेले मुझे सोने नबी फरमायो हुसैन हुसैन मिन व अना मिनल हुसैन। हुसैन तू मुमा है, मां तो मां हां। हेरे तवज्जो कर, हुसैन आली मकाम अचे पियो, जिए नजर आयो, जिए सामो आयो, नंढड़े जी नजर पई, नंढड़े जी नजर पई हुसैन जे चेहरे ते। केड़ो चेहरो आ? अल्लाह जे चेहरे के दिसण ले मानू मुंतजिर रहंदा हा, जे चेहरे जे दिसण ले आमिना जो लाल मुंतजिर रहे, जे चेहरे के नबी चप्पल सा चुमे, जे चेहरे के मुस्तफा चुमींदो रहे, जे जुबान के आमिना जो लाल चूसींदो रहे। उहो जो आयो त नंढड़े बार जी नजर
नजर हुसैन के चेहरे ते पई यकदम उथी बीठो हुन जो उथण मुस्तफा जो मुरकन चौस महबूब मुर्की पिया साईं फरमायो त ओ सवाल करण वारा हेडिया ओ सवाल करण वारा हेडिया पंजो पुट वठी वने मुबारक थई पुट तू जो आ अर्ज की या रसूल अल्लाह यो वरी की मसलो समझायो वजाहत कयो साईं फरमायो तो हुसैन जो अचे पियो त तो वारो पुट छा कई जी मुंजो पुट रुगो उथी बीठो आ हुसैन जी तासीम ले इज्जत ले जी त अहल बैत जी ताजीम हलाली कंदा या हरामी कंदा अज जकने पीर अचे लाशारी उठी भी है जे पीर अचे तो सैयद राहब जनाब मौलाना राहब उठी भी है जे पीर अचे जमात उठी भी है साईं सज्जादा नशीर हजरत किबला मियां साईं सुहाबुद्दीन अचल सारी जमात उठी भी है लोग कहते हैं कि ये कुरान के मुनकिर है कुरान की इज्जत नहीं करते दौरान जलसे के ये खड़े हो जाते हैं कुरान की तौकीर नहीं होती कुरान की इज्जत नहीं होती मुल्ला जी कुरान को तूने नहीं समझा कुरान समझने वाला नबी है कुरान जिस पे आया है वो नबी है कुरान जिसकी तारीफ है वो नबी है आमिना का लाल मस्जिद नबवी में कुरान सुना रहा है सामने हसन और हुसैन आ रहे हैं मेरे नबी ने खुतबा छोड़ा मिंबर छोड़ा आगे चला एक हाथ में हुसैन को उठाया दूसरे हाथ में हसन को उठाया जब मिंबर के करीब लाते हैं साथ खड़े हो जाते हैं जलसा तरम बरम हो जाता है बात चली जाती है नबी ने साथ बिठाकर फिर मिंबर पे बैठा सुना कुरान का अदब तेरे पास है या नबी के पास था नचे सुभान अल्लाह बड़े आवाज सचो सुभान अल्लाह कुरान अर्ज पे कयम कुरान मुझे मुस्तफा जी वाखान कुरान नबी जी नाता चो सुभान अल्लाह बड़े आवाज सचो अल्लाह केड़ो महबूब जंजी वाखान थो करे कुरान में आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम नचो सुभान अल्लाह बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वत्तीन वज़ैतून वतूर सीनीन वहाज़ल बलदिल अमीन हिरनिहार वत्तीन कसम मुखे तीन जे दरख्त जी अल्लाह वज़ैतून कसम मुखे ज़ैतून जी वतूर सीनीन कसम मुखे तूर सीना जी अल्लाह वहाज़ल बलदिल अमीन ए कसम मुखे तुझे उन सरजमीन जी मुझा महबूब जे सरजमीन ते तो मुस्तफा जा कदम हलंदा आहिनि सोना तू जो विखूं हलंदियूं आहिनि जे घिचन में तू घुमंदो आहे सोना तू जो घुमण भी निरालो आहे मुझे महबूब जो जमण भी निरालो आ मुझे सोने जो उथण भी निरालो आ मुझे सोने जो विहण भी निरालो आ जै शहर में रहण वो शहर भी निरालो आ जै शहर में जमन तो वो शहर भी निरालो आ जै में सुमन वो शहर भी निरालो आ सोना मुखे कसम आ तुझे उन सरजमीन जी जै जाके तो मुस्तफा जा कदम लगदा है मां अल्लाह जी जात कसम खणी तो गाल कया नचे सुभान अल्लाह मौला तीन जे वण जी कसम जो तो खणी फरमाए तो इन जे ले तो खणा से जो नबी सा मोहब्बत थस अजो की सर्दी अजो को सियारो सुबह का वठी शाम ताई सी भी आहे सर्दी भी आहे ओ हिते अचण वारा तोखे केड़ी शय आंदो गोला कर गोला जरा सोच हिन सर्दी में हिन टाइम बिस्तरे खां हिन टाइम घर खां तोखे हिते केड़ी शय छिके आई आ हिते तोखे छिके आई आ मोहब्बत मोहब्बत हाने मोहब्बत चाहे तवज्जो कर मोहब्बत शय केड़ी आ या मोहब्बत कदे खा आई आ या मोहब्बत कहवट आई आ या मोहब्बत किथे किथे आई आ अल्लाह तो चले या मोहब्बत पहरियों
मुंह अल्लाह वट आई कंहिंजे तरफ़ खां न आहे, आई कंहिं ज़िले खां न आहे, आई कंहिं सूबे